रियल इशूज़ में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन। हाणे असां सिंध जे हिकु ॿिए इंतहाई अहम मसइले जो जाइज़ो वठंदासीं। सॼी सिंध में फुटियुनि जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त वापारियुनि, फैक्ट्री ऐं पेडी मालिकनि जी हिकु हटीअ सबबु उन्हनि खे मुनासिबु ऐं जेको सरकारी अघु मुक़ररु थियल आहे 8,500 फ़ी मण, उहो न पियो मिले। सॼी सिंध मां जेके इतला अची रहिया आहिनि त जेको 9,500 रुपया फ़ी मण खां शुरू थियो अघु, हाणे वञी वापारियुनि 5,500 किथे 6,000 6,500 ताईं हाणे बीहारियो आहे, जंहिंजे नतीजे में सॼी सिंध में फुटियुनि जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हिकु तरफ़ उन्हनि खे अघु मारे पियो ॾिनो वञे त ॿिए तरफ़ फ़ी मण ते 2 किलो नाजाइज़ कटौती पिणु कई पई वञे। मुख़्तलिफ़ जेके बहाना ॿुधाया वञनि था त फुटी में नमी आहे, फलाण आहे, ढींग आहे। नतीजे में सिंध जे जेके हज़ारे लखे आबादगारनि खे अरबें खरबें रुपयनि जो नुक़सानु पहुची रहियो आहे। पर ॼण त सरकार असांखे हिन मामले खां लातालुक नज़र अचे थी। उहे आबादगार जिन खे गुज़िरियल साल बरसातुनि दौरान ॻरो नुक़सानु बर्दाश्त करिणो पियो, हाणे जॾहिं फुटी में थोरो घणो उन्हनि खे आसिरो हो, पर पेडी मालिकनि ऐं फैक्ट्री मालिकनि तोड़े वापारियुनि जी हिकटीअ सबबु संदनि समूरियुनि उमेदुनि ते पाणी फिरी चुको आहे। इन हवाले सां असांजे खिपरे तालुके जे रिपोर्टर असद शाह वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, अचो त संदसि ॻाल्हि ॿोल ॿुधूं। वॾी महिरबानी इरफान साईं। ॾिसो, फुटी जो जेको मसइलो आहे उहो समूरी सिंध जो मसइलो आहे। समूरी सिंध जा जेके ज़िला आहिनि उते इहो ई वेधणु लॻो पियो आहे। ॾिसो, चेट जेको हूंदो आहे उहो पेट हूंदो आहे। फुटी आहे उहा वाहिद उहो बम्पर फ़सुलु आहे जंहिं मंझि आबादगार आहे या हारी आहे या पोरियत जेको आहे उनजे ईअं सम्झो हिकिड़ो ज़िंदगी जो सुवालु आहे। हू उन मंझि ई पंहिंजो गुज़र सफ़र करे थो। मुल्क जी जेका मईशत आहे उहा सॼी ज़राअत ते आहे। असां वटि हिते सिंध मंझि फुटी जो फ़सुलु जीअं ई लहणु शुरू थियो आहे त पहिरीं त उते अघु 9,000 9,500 आबादगारनि खे ॾिनो वियो पिए। उनखां पोइ जॾहिं बरसातूं थोरियूं घणियूं शुरू थियूं त हिते जा जेके वापारी, हिते जा जेके सेठिया, फैक्ट्री मालिक जेके आहिनि उन्हनि पारां उन्हनि बरसातुनि जो जवाज़ु ॼाणाए त भई फुटी मंझि निमी आहे, फुटी तव्हांजी जेका आहे उन में ॾोॾ आहे, अहिड़ा मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए फुटी जो अघु जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता केराए। हिन वक़्तु सिंध जा मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उतां इहे शयूं रिपोर्ट थियनि पियूं त किथे 5,500 रुपया फुटी जो अघु हले पियो, त किथे जेको आहे उहो 7,000 फुटी जो अघु हले पियो, किथे 6,000 हले पियो। बहरहाल मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते मुख़्तलिफ़ अघु लॻो पियो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे थी सांगड़ ज़िले जी, त सांगड़ ज़िलो जेको आहे उहो पूरे मुल्क मंझि फुटी जे हवाले सां, ज़राअत जे हवाले सां ईअं सम्झो त हिकिड़ी रीढ़ जी हॾी रखंदड़ जेको आहे उहो ज़िलो आहे। ऐं सांगड़ ज़िले मंझि बि हींअर इहा सूरत हाल लॻी पई आहे त बरसातुनि खां अॻु मंझि फुटी जो जेको अघु हो उहो 9,500 ईद खां पहिरीं लॻो पियो। बरसाति बसि एतिरी त ख़ासि बरसाति बि कोन हुई, जीअं ई बूंदाबांदी शुरू थी त हुननि पारां इहो बरसाति जो प्लस मंझि ईद जो इहे जवाज़ ॼाणाए फुटी जो अघु जेको आहे 7,000 6,000 ईअं करे हुननि केराए छॾियो आहे, जंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। अलमियूं त इहो आहे त हिते जी जेका इंतिज़ामिया आहे, असिस्टेंट कमिश्नर आहिनि तालुकनि जा या हिते जो जेको DC आहे, उहे बेवस बणियल आहिनि हिननि माफ़ियाउनि जे अॻियां। गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर जेको उन समूरा जेके पेडी मालिकान हुआ उन्हनि खे घुराए उन्हनि सां मीटिंग कई त भई जेकॾहिं सरकारी अघु 8,500 रुपए ते तव्हां फुटी ख़रीद कयो था त ठीकु आहे, जे नथा कयो त तव्हां ते FIR दाख़िल कई वेंदी। हुननि ब्लैकमेलिंग कंदे उहो पंहिंजो जेको हिकु हठी क़ाइमु कंदे उहे जेके पंहिंजूं पेडियूं आहिनि, पंहिंजा जेके दुकान आहिनि, उहे समूरा बंदि करे हुननि एहतिजाज हड़ताल करे छॾी आहे। हुननि जेके पेडी मालिक आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांखे जेको आहे कारखाननि तरफ़ां, फैक्ट्रियुनि तरफ़ां असांखे जेको आहे उहो पूरो अघु न पियो मिले। असां वापारी माण्हू आहियूं, असांखे जेको अघु मिलंदो हूंदो अघु फैक्ट्री जो, उनजे हिसाब सां असां पंहिंजो मुनाफ़ो रखी उहा फुटी अॻिते ॾींदासीं। जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल हिते खिप्रो जे हिकिड़े फैक्ट्री मालिक सां थी। खिप्रो हूअं त पखेड़ जे लिहाज़ खां तमामु वॾो तालुको आहे, पर अलमियो इहो आहे त असां वटि फैक्ट्री हिकु फ़ाल आहे। उन फैक्ट्री जे मालिक सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उनजो चवणु आहे त असांखे अॻिते ई अघु कोन पियो मिले, अॻिते ई फुटी जी जेका आहे उहा मांग न पई थिए, तंहिंजे करे इहो ई असां रेट रखियो वेठा आहियूं ऐं असां हाणे जेको आहे उहो ख़रीदारी न पिया कयूं। हिते जा जेके पेडी मालिकान आहिनि उहे ॿियनि ज़िलनि मंझि जेको आहे उहा फुटी अॻिते वेकिरो करे रहिया आहिनि। त हाणे आबादगार जेको आहे ॾिसो उहो ई पीसिजे पियो। जेकॾहिं आबादगार जो चवणु आहे त वापारी जेको आहे उहो असांखे अघु नथो ॾिए, वापारी चए थो असांखे फैक्ट्री अघु नथी ॾिए, फैक्ट्री वारा चवनि था असांखे अॻिते ई अघु न पियो मिले। त हाणे जेकॾहिं पहिरियों खणी वञिजे त उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? हिते जी जेका असांजी मुल्क जी जेका मईशत आहे उहा ज़राअत आहे ऐं उनखे हथ सां वठी करे जेको आहे उहो तबाह कयो वञे पियो। नाज़रीन, असद शाह
नारी असांजो खिपरे तालुके जो रिपोर्टर असद शाह फुटिन जे आबादगारनि जे हिन वक़्त जे सभ खां अहम मसइले जे हवाले सां आगाह करे रहियो हो। वापारी पेडियुनि जा मालिक आबादगारनि खे मुनासिबु अघु न पिया ॾियनि, वेतर उन्हनि खे ब्लैकमेल कयो वञे थो। जॾहिं हू मुनासिबु अघु घुरनि था त फैक्ट्रियूं ऐं पेडियूं बंदि कयूं वञनि थियूं, ख़रीदारी बंदि कई वञे थी। नतीजे में आबादगार सख़्तु परेशान आहिनि ऐं जेके आबादगारनि जूं तंज़ीमूं आहिनि उहे बि असांखे ग़ैर मुतहरिक नज़र अचनि थियूं। फ़क़ति उहे थधनि हालनि में इजलास कया वञनि था, बयान जारी कया वञे थो, पर ग्राउंड ते को एहतजाज बि असांखे नज़र नथो अचे। हिन समूरी सूरत हाल में आबादगार असांखे निधड़का नज़र अची रहिया आहिनि ऐं इंतिज़ामिया इन्हनि सेठनि आॾो बेवस नज़र अचे पई। बहरहाल असांजे रिपोर्टर कुझु आबादगारनि सां, ज़मींदारनि सां ऐं ख़ुदि पेडी मालिकनि ऐं फैक्ट्री मालिकनि खां मौक़िफ़ मालूम कयो आहे। संदन छा मौक़िफ़ आहे, अचो त ॿुधूं। 6 ते 6:30 ते वधी हिते रेट आहे, भरी अञा रसे कोन्हे, हेतिरो ठूठी हेतिरो हथ अंदरि आणनि बाबा कोन्हे, हिन में पाणी कोन्हे बाबा, असां वठूं ई कोन। हाणे पाणी जो नालो वरितोसीं यार, तोखे त सेठ चयो त कुझु बि कोन्हे न, असां तोखे पाणी जी ॻाल्हि कई न असां वठूं ई कोन था। हाणे सही कोन था वठनि, हाणे सॼे हिन तव्हां निकर अॻियां वरी ॿिए सेठ खे फ़ोन करे छॾे, अबा हीअ गाॾो अचे थो, हिन सां मूं ॻाल्हायो, हीअ किना माण्हू आहिनि, हिननि खे फुटी न वठिजां। हाणे हुननि जे घर में अॼुकल्ह अटो कोन्हे, सामान कोन्हे, मरीज़ पिया आहिनि, केॾांहुं वञे यारी माण्हू, जिते 2 लख करंदा उहो केॾांहुं वञे, कहिड़ी ॿेड़ी पंहिंजे वञी ॿोड़े, मुंहिंजे ॾींहुं वञे, अड़े पुठियूं खणी वियो तोखे मुंहिंजो घाटे वाधे खपाए अचु, बाबा अॻियां वठनि ई कोन था न। इहा हालत लॻी पिया आहे। हिते जेको वॾो ऑफिसर आहे, अधु जा 8,500 जो रेट कई, उन ते कंहिं अमल कयो खिपरे वञा, 2 किलो मण ते कटिन, कहिड़ो हक़ सां घुरनि था जो 2 मण कटिन। हारी सॼी जमार ते पलाऊं लताड़े किन खे खाधऊं, के वीचारा मरी विया, के फटिजी विया, के बची विया, उन्हनि सां उहा हालत लॻी पई। आलमी मार्केट जेको थो पहिरीं कुझु टाइम जेको आहे हेठि वई हुई, उन जे करे जेका रुई हुई उहा 16,200 ताईं आई हुई। बहरहाल हींअर जेको आलमी मार्केट कल्ह खां वठी ऐं 3 ॾींहं खां वठी उन में बहितरी आई। हाणे जेका रुई आहे उहा 17,700 ऐं 800 जे क़रीब वई आहे। त हाणे उन जे जेकर पाण अधु संभालींदासीं त बि जेको आहे फुटी जो अघु 7800 खां 7900 जे विच में हुअणु खपे। बहरहाल जेकर असीं पूरी सिंध में जेकर हींअर ॾिसूं, सिर्फ़ु असांजे डिस्ट्रिक्ट सांगड़ जो इशू न आहे, इहो जनरल इशू आहे पूरी सिंध जो। जेकर पूरी सिंध में असीं ॾिसंदासीं त हींअर रेट जेको सरकारी जेको अघु जेको मुक़ररु थियल आहे 8,500, उहो न पियो ॾिनो वञे। किथे जेको आहे 6,000 पियो ॾिनो वञे, किथे 6,200, किथे 6,500, किथे 7,300, किथे वरी जेको आहे जेके मनपसंदि जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे कारखाने वारा 7,800 रुपया ॾियनि पिया। त हाणे चवण जो मक़सदु इहो रहियो त हीअ हिकिड़ी क़िस्म जी हठ धर्मी चइबी। फुटनि जो सरकारी रेट 8,500 रुपया मुक़ररु कयो वियो आहे, पर हिते जा जेके सेठिया आहिनि, कांटनि पेडियुनि वारा, फैक्ट्रियुनि वारा, उहे आबादगारनि खे वक़्तनि ब वक़्तनि ब्लैकमेल करे फुटनि जो जेको सरकार पारां ऐलानियल अघु आहे उन ते अमल न कंदे घटि अघ ते फुटियूं ख़रीद पिया कनि। घटि में घटि 2 खां 2,500 जो फ़र्क़ु आहे, घटि अघ ते फुटियूं वठनि पिया। आबादगारनि पारां अहिड़ियूं दाऊं करण बावजूदि, अहिड़ा एहतजाज करण बावजूदि बि हिते जा जेके सेठिया आहिनि, कांटे फैक्ट्रियुनि मालिकनि या ही पेडियुनि वारा, उहे अमल न पिया कनि। इन में लूज़ कहिड़ी शइ आहे? लूज़ आहे असांजी इंतिज़ामिया जेका अमल न कराए सघी आहे। DC साहिबु वक़्तनि ब वक़्तनि मीटिंगूं कोठाईंदो रहे थो। अड़े बाबा छा जूं मीटिंगूं, कहिड़ी ज़रूरत आहे मीटिंगुनि जी? सरकार हिकिड़ो जेको आहे सो ऐलान कयो आहे अघ जो, तव्हां उन ते अमल करायो। तव्हां हिनखे मीटिंगूं हिन सां रखी करे तव्हां हिनखे रिलीव पिया ॾियो, हीअ ड्रामेबाज़ी बंदि कई वञे। सरकारी जेको अघु आहे मुक़ररु थियल आहे उहो आबादगारनि खे ॾिनो वञे। सदाईं जेको आहे अघ ते हिते जा सेठियानि जा पंहिंजा बिब भरनि था। हिते जा जेके आबादगार आहिनि, सदाईं तव्हां पाण ॾिसो था त हिते हर ॿिए 3 साल ॿोॾियूं थींदियूं रहनि थियूं। माण्हू वॾनि मुश्किलातुनि में हिते जा रहनि था, पर उन्हनि ते हिननि खे कोई क़यास कोन थो अचे। अदा मसइलो इहो आहे त हिते जेके वापारी आहिनि उन्हनि पाण में ॿधी आहे। ज़मींदार तबिको जेको आहे सभु पाण में माना छिर विखिर आहिनि, को पाण में माना मुतहद थियण लाइ तयारु कोन्हे। जेसीं ताईं पाण में मुतहद न थींदा तेसीं ताईं इन शइ ते अमल न थींदो। ऐं बहितर इहो आहे त सभई ज़मींदार गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि, चाहे कहिड़ी बि जमायत सां तालुक़ु रखंदा हुजनि। हीअ सभिनी जो हिकिड़ो जनरल इशू आहे। हिन ते अगरि मुतहद गॾु न थींदा त शायदि पोइ मां कोन थो सम्झां त पोइ हिननि खे रेट इहो जेको चाहिनि पियो उहो मिले, या गवर्नमेंट जो जेको रेट आहे उहो मिले। गवर्नमेंट जी रेट त मूंखे किथे नज़र कोन थी अचे, छो जे करे तव्हां इंसान जा 2 अहम इशू हूंदा आहिनि, तालीम ऐं सिहत। उन जी तव्हां हालत ॾिसो छा आहे। जॾहिं उहे ई तव्हांजा इशू कोन था हल थियनि त पोइ हीअ किथां थींदो? साईं बंदि इन करे कई हुयूं आहिनि त असांखे AC साहिब जो ऑडर हो त 8,500 फुटी जो रेट वरितो वञे ज़मींदारनि खां।
असीं वठण लाइ तयारु आहियूं जॾहिं की असांखां जे फैक्ट्री वारा असांखां इन रेट में वठणु चाहिनि त वठनि त असीं बि वठंदासीं छो कोन वठंदा असांजे पाण ज़मीनदार भाइरनि सां हमदर्दी आहे अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे असीं चवंदा 10,000 रेट थी वञे असांजी पोयां कमीशन आहे असीं कमीशन सम्झी करे एजेंट आहियूं हिकिड़ा 50 रुपया 100 रुपया मण असांखे 10,000 मण जी फुटी ते मिलंदो 8,500 वारी ते मिलंदो 7,000 वारी फुटी ते मिलंदो असीं हिकिड़ा कमीशन एजेंट आहियूं असांजो मौक़ो बि इहो आहे अगरि असांखां कारखाने फुटी इन रेट में वठे असां वठण लाइ तयारु आहियूं कारखाने वारो ई कोन थो त असीं वठी छा कंदासीं सुबुह जो एसी अचे हिते बीह रहंदो फ़ाइदो कुझु कोन्हे अच्छा इहो जेकॾहिं यको एसी जो इहो ई ऑर्डर इंतिज़ामिया जो हलियो त तव्हां केसि ताईं जेको आहे इहो बंदि रखंदा साईं हाणे असीं मजबूर आहियूं असां चवंदा एतिरा मजबूर आहियूं हद खां मथे आहियूं हीअ बि असांजो कारोबार आहे सिस्टम आहे असां सां गॾु मज़दूर तबिको जुड़ियल आहे रिक्शे वारो तबिको जुड़ियल आहे अॼु उहो बेरोज़गार थी वेई रहियो आहे असांखे त अफ़सोस उन ॻाल्हि ते थिए थो अॼु खिपरे पूरे शहर में 1100 मज़दूर पेटियुनि ते कमु कंदा अॼु बेरोज़गार थी विया आहिनि अॼु उन्हनि जो चुल्हो बंदि थी वियो आहे कपह जो रेट घटिजी वियो हलियो ककड़नि जो रेट घटिजी वियो हलियो खड़ या ॿिए सभु शइ जो रेट घटियल आहे इन जे करे फैक्ट्री वारा पंहिंजे जेको रेट आहे उन हिसाब सां वठनि था ऐं बाक़ी जेके आहिनि वापारी आहिनि त वापारी उन जेको अॻियां विकामे थी उन हिसाब सां वठनि था पर हाणे जेको आहे सो जेको फिक्स रेट थियल आहे 8,500 रुपया उहो ज़मीनदारनि खे मिलणु त घुरिजे पर उहो साम्हूं गवर्नमेंट जेको माल या TCP खे TCP अचे या को इदारो अचे जेके रुई कपह या ककिड़ो खणे त पोइ सभु को वठंदो उन में अॻु में 9,500 रुपया वरितो पिए त हींअर उन हिसाब सां वठी सघंदा या हीअ त इंटरनेट मार्केट हूंदी आहे उन हिसाब सां या मिल वारा जेको रेट कपह वठंदा कपह वॾो करे वठंदा त ऑटोमेटिक ये 9,500 आई तो 8,500 कंहिं कोन पियो चयो हीअं ईद खां पोइ जीअं मदी थी आहे बरसातूं पयूं आहिनि कई क्वालिटी बि हल्की थी आहे त मिल वारा पंहिंजे मनमस्ती में मिल वारा बि रेट घटि था ॾियनि मिल वारा घटि था ॾियनि त जेको फैक्ट्री वारो उन हिसाब सां वठंदो बहरहाल असां अञा ईद खां पोइ ख़रीदारी कान कई आहे ऐं असांजो अॻु में माल पियल हो उहो ख़राबु पियो थियो त इनखे असां कढण जी कोशिशि कई आहे सिंध में फुटियुनि जे आबादगारनि खे मुनासिबु अघु न मिलण सबबु खेनि अरबें रुपयनि जो नुक़सानु पहुचण जो अंदाज़ो आहे सिंध जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि पर असांखे सरकार मुकमल तौरु लातालुक नज़र नथी अचे फौरी तौरु सरकार खे सरकारी अघु ते फुटी जी ख़रीदारी ते अमल कराइणु घुरिजे त जीअं आबादगारनि जो ही मसइलो हल थी सघे वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं ॾिसंदा रहो रियल इश्यूज़